तमाम घणो वायरल वीडियो मुझे घरनि खां वधीक हुन जो थो थिए। कच्चा बादाम मेरा कच्चा बादाम चामा पामा भेणे खे सम्झई न बाबा। पोइ माना इहो हले थो, माना गानो हिकिड़ो इहो माना मशहूरु थो थिए, छोरी हुन ते गुई लिचकाई थी थिए। वॾी ॻाल्हि त इहा आहे न, मां जेको चवंदो आहियां सचो आहे या न आहे। मां तव्हांखे अॻु में बि चयो हो त VPN तक खोले छोरियुनि जे कढ लॻा पिया आहिनि। इहा बि वीडियो असां ॾिसूं, ॼण मरी वेंदो, न ॾिसंदो झट खां पोइ ॾिसंदो त मरी वेंदो, को मरी वेंदे छाड़े। पोइ हिन खां पोइ इहे हूंदा थी बुखिया, माना हिकिड़ा नेचुरल बुखिया, माना कुदरत वारे जी हर शइ खे देखना चाहता हूं मैं। अंधो आहे, झट रखंदे पोइ ॾिसंदे छा थींदी। अंधा हिकिड़ा पोइ ॾिसंदा चवंदा इहा कच्चा बादाम वारी छोरी बि असां ॾिसूं त इहा आहे कहिड़ी। पोइ भॼंदई हुनजे कढ। हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे हिन जा इहे ढुमकण लोॾण। माना सुभाणे कुरैशी अची नेट ते ढुमका लोॾे, मेरा ढुमका कोई देखने आएगा, मुंहिंजे लाइ बि कोई VPN हणंदो, मूंखे बि कोई ॿाहिरनि मुल्क मां ॾिसंदो। इन ॾे रातो राति हिनखे फेम ॾिनो अथऊं, हिनखे रातो राति शो में घुरायो अथऊं। वॾी ॻाल्हि आहे यार, कोई चुतड़ो थो लोॾे यार। ई अञा त चवनि कुरैशी वल्गरिटी थो फैलाए यार, कुरैशी वल्गर आहे। हल ठीकु आहे, जे मां वल्गर आहियां, इहे जेके जुनैद मखदूम इहो जेको वल्गरिटी नथो फैलाए। अचो अचो मुंहिंजी गुई ॾिसो। हाणे इनजी गुई ॾिस, इनजी गुई बि ॾिसण था वञनि माण्हू यार। इनजी गुई छा आहे हिन वटि? इनजे सामान में छा आहे जेको मुंहिंजे सामान में न आहे? बसि इहो आहे त मां कुदरती चुतून आहियां बसि। बाक़ी हाणे आहियूं मर्द माण्हू यार, को माण्हू ॿिए जो बि ख्यालु करे। असांजा सब्सक्राइबर ॾिस 1400 का क्रॉस लगा पिया आहिनि। हमारे पास भी तो आओ ना, हमें भी नशा दो ना। डेडी कम टू मी। अचे छो नथो हेॾे भला तूं? सम्झे ई ॻाल्हि के नथो यार। रोज़ रोज़ तोखे सम्झायां थो, रोज़ नओं टॉपिक छेड़ियां थो। कच्चा बादाम वारी छोरी खई आहे मां अॼु। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे इन सां पंगो कहिड़ो आहे। माना छा कयां मां तुंहिंजी इन गोल मोल, इन जेको तरबूज तूं पोयां लड़काए रखियो आहे न, तरबूज खे मां छा कयां? मूंखे सम्झ में नथी अचे। मूंखे पंहिंजा तरबूज आहिनि। हिकु त वरी ॾेखारणी थी, या तो पूरा दिखाओ, आधो अधूरो छो थो करे। हमने इश्क का किस्सा मुकम्मल आहे, मिसरो चाहे हमने इश्क का किस्सा मुकम्मल कियो आहे, त उन शइ खे मुकम्मल कर न। तड़पायो केॾो थी, या त ॾेखार न, या दिलि ललचाए न। 3 बजे मां ही अचानक वीडियो खोली त इहो कचा बादाम अखियुनि जाॾो अची वियो, अखियुनि जाॾो सूरज की रोशनी फिर गई, तारा चुंधियाइजी विया। हाणे इन सिचुएशन में माण्हू काॾे वञे? मूं जहिड़ो शादीशुदा माण्हू सम्झी सघो था त काॾे वञी सघे थो। तव्हां जेके छड़ायो न सिको पुट सिको काल सेक्स कंदा हुआ त मरो धूड़ पायो वञी। वॾी ॻाल्हि इहा आहे त उते टिकटॉक ब्लॉक नथो थिए। इन कच्चा बादाम ते, जुनैद बादाम ते, ऐं हुन ॿी हिकिड़ी जुनैद सां गॾु ॿी हिकिड़ी हूंदी थी फ्लेक्सिबल चुड़ैल, उन जो नाला मेरे को नहीं आता, मैं इसको देखता भी नहीं। उन फ्लेक्सिबल चुड़ैल के ब्लॉक कोई नथो करे। बाक़ी कुरैशी जी बैन लॻल आहे फेसबुक ते, टिकटॉक ते भी बैन। हाणे बच्चो यूट्यूब आहे न गरीब वटि, वो भी बैन। साला ये भी बैन हो गया। मैं व्हाट्सअप पे आएगा लेकिन मैं छोड़ेगा नहीं किसी को। हाँ, इहो यादि हुजेव। बहरहाल चवण जो मक़सदु त इन्हनि खे को बैन नथो करे। इन मखदूम जुनैद जे मखदूम 7-8 ग़ालिब निकिता आहिनि ॼण तव्हांजे घरां जो मखदूम। सम्झो न वाह। चवण जो मक़सदु इहो आहे त इन लांतीर जे फोटू करे, माना इन्हनि ते माण्हू कमेंट था कनि, जुनैद जाना, जुनैद जाना मेरे लिए तो एक कमेंट करना। पर हिकिड़े मौलाना साहब जो उते कमेंट हुई थियल। छा थियल हुयो त जुनैद भाई तव्हांजी गुई त VIP आहे, गुई त तुंहिंजी VIP आहे। हाणे यार इन जी गुईअ में छा आहे जो VIP आहे मौलाना साहब? पर तू मौलाना साहब आपको क्या हुआ है यार? आप किस आदमी की बात कर रहे हैं? आपको क्या हुआ है? माना इसमें आपने क्या खास चीज देखी? प्लीज यार जुनैद भाई, मैं आपको माना गुई देखना चाहता हूँ। वॾी ॻाल्हि आहे यार मौलाना साहब। सॼी मां सम्झी सघां थो, तड़प ही ऐसी है, मां सम्झां थो। पर मक़सदु चवण जो, इन ग़रीब खे त छॾियो यार। इन लांतीर नेचुरल चुतू आहे, मां सम्झां थो। इन खे ऐं इन जी हिकिड़ी फ्लेक्सिबल चुड़े लॻे। मां साल खनि पहिरियां या 6 महीना पहिरियां वीडियो हिकिड़ी ॾिठी जंहिंमें SHO साहब हुयो को। सलाम आहे उन SHO साहब खे ॿिन्ही हथनि सां, कसम सां कुरैशी सलाम थो करे उनखे। हिन खे वठी वियो तबियत सां, हिननि खे माना हयईं, सम्झी त विया हूंदो। अॼुकल्ह शायदि थोरी वल्गरिटी, थोरो कुझु कीअं। पोइ हिनखे तबियत सां हयईं। मां तो चवां सिंध गवर्नमेंट जे IG साहब खे खपे त IG साहब किसी और की नहीं तो मुझ गरीब पे रहम करो, उन SH साहब खे घुराए ऐं एवार्ड ॾियो। जन्नती माण्हू अथव, कंफर्म जन्नती माण्हू इहे अथव जेके कुफारनि जे ख़िलाफ़ विढ़नि था। इहे कुफार अथव, तव्हांखे फैलाइनि था, मज़हब खां परे था कनि। इहे कुफारी कुता अथव, इहो मां ॿुधायांव। ऐं इहा कचा बादाम वारी छोरी, ऐं इहा बि मां बि ॾिसंदो आहियां। पर हाणे उहा ॻाल्हि ॿी आहे। मुंहिंजे ॾिसण ऐं तव्हांजे ॾिसण में फ़र्क़ु आहे। तव्हां हीअं माना हीअं खेतरजी था वञो ॾिसण खां पोइ, जीअं मौलाना साहब खेतरजी हो। जुनैद भाई गुईअ जो फोटो त ॾेखार। मौलाना साहब नमाज का टाइम होने वाला है यार, और आप ये अश्लील बातें क्यों फैला रहे हैं मेरे आगे? अगर मौलाना साहब तव्हांजो इहो धर्म आहे न, त पोइ यार मां शैतान जे पासे भलो आहियां।
पोइ मां वल्गर भलो आहियां, मां गारेल भलो आहियां। मुंहिंजो कंटेंट मुंहिंजो यूथ आहे जंहिंखे मां पसंदि थो अचां, जो लम्स यूनिवर्सिटीअ में बि आवाज़ करे मुंहिंजो वॉइस ॿुधनि था। मुंहिंजो फेसबुक बैन हो न, त हिन सेक्सी छोरनि खे मां वॾो हिकिड़ो कमेंट हणां VIP, पर बची विया मुंहिंजे हथनि खां। ठीकु आहे, मसलो कोन्हे, कॾहिं मौक़ो मिलियो त हिन ज़ार खे ज़रूरु मां ॿुधाईंदुसि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त भला आख़िर बिलाकेशन ॾेई तव्हां कंदव छा? मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मुंहिंजे फेम खां तव्हां हेटर्स जेके अथई न, ऐं बर्गर फैमिलीज़ जेके आहिनि, मुंहिंजो कंटेंट उघाड़ो आहे, तव्हांखे न आहे ॾिसणो, लीव माय पेज। मां तव्हां ॾे भला मिठाई खणी त न आयो आहियां, त यार मूंखे ॾिसो, न ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी। इहे बर्गर एंगल नथा वणनि असांखे। असल में ॻाल्हि इहा आहे, मां यूट्यूब ते घिरण न पियो चाहियां, मां घिरियुमि इन लाइ, मां ॾिसां त सही त कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जंहिं कम में हथु विझो न, उते अमीराणी भड़वत लॻी पई आहे। मिडिल क्लास माण्हू आहियूं, अगरि कंहिं धंधे में घुसणु चाहियूं त असांखे 100 चकर सोचणो थो पए, पंहिंजनि जूं गारियूं ॿुधणियूं थो पवनि, तूं हे छा थो करे। अमीर करे त फैशन, ग़रीब करे त गार। ये ग़लत बात है यार, समझे न बात। चवण जो मक़सदु इहो आहे त मां बि इन में जंग फसाई आहे, और हमारी टांग बहुत मजबूत है, समझई न। अक्सर वीडियोस ठहंदियूं यूट्यूब ते 10 15 15 मिंटनि जूं, कलाकनि जूं वीडियोस। माण्हू त चाइना वारियूं 3x बि ॾिसनि था, जेके कलाकनि जूं कलाक, हर एंगल खे मज़े सां इंजॉय करण वारी क़ौम आहियूं असां, उहे ॾिसी सघो था। मां हिकिड़ी ग़रीब 8 9 मिंटनि जी का कॉमेडी वीडियो छॾी, तो मेरे को क्यों नहीं देखते मेरे बाप। मां कलाक वारी वीडियो नथो ठाहिणु चाहियां, छो त मूंखे एतिरो मग़ज़ बि कोन्हे को, ऐं मां एतिरो हणण बि नथो चाहियां। चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां असांखे बि थोरो ॾिसो न। बाक़ी जेके मुंहिंजा हेटर्स ऐं ट्रोलर्स ऐं बर्गर फैमिलीज़ आहिनि न, आई लव यू बेबी, मूंखे तव्हांजी परवाह बि कोन्हे का, छो त मेरी शादी हो चुकी है, मुझे आपसे कोई रिश्ते की उम्मीद भी नहीं, तो मैं आपसे क्यों डरने वाला भला। हाँ, बाक़ी रही ॻाल्हि जेके चैनलनि ते वेही ऐं चवनि था त नेशनल टीवी आहे, नेशनल टीवी आहे, नेशनल टीवी आहे। अरे नेशनल टीवी त रेप केसेस बि तो तव्हां ही था हलायो न यार। मैं खाली बोलने में माहिर है, मैं करना कुछ भी नहीं, हाथ बिल्कुल साफ़ है, मुंह का खाली तेज हूं, समझे न भाउ। त महिरबानी करे कंडेम्ड कंहिंजे मथां न थी वेंदा कयो। ईअं न चवंदा कयो यार हिन में हे शइ न आहे, जली ना। हाँ हाँ, कुरैशी आगे आ गया तो जली ना, सच बोलना, दिल से बात लगी ना मेरी। और यही बर्गर फैमिलीज़ मुंहिंजे फोटुनि या वीडियोस ते कमेंट करे ये भुआती गुॾा ये खिलण वारा मोकिलीनि था, वरी उनजे हेठो हिकिड़ो वॾो प्यारो कमेंट कंदई, प्लीज़ हिनखे रोकियो वञे। मां कहिड़ो तव्हांजे घर थो अचां यार जो मूंखे रोकियो वञे। मां पंहिंजे रस्ते वारो माण्हू, मां पंहिंजे कम सां कमु थो रखां। सो प्लीज़ तनक़ीद मुंहिंजे मथां न कयो। मुंहिंजजो ॻाल्हाइण उघाड़ो ज़रूरु आहे, पर कंटेंट हरामी रखंदो आहे कुरैशी, इहा ॻाल्हि यादि हुजे। तबियत सां 9 नंबर, इहो असांजो माना हिकिड़ो फन अथव।